दोस्तों साथियों, मुंहिंजा क़ौमी कारकुनो, मुंहिंजा साथियो, शागिर्द साथियो, असांजा मानाइता सीनियर क़ौमी तहरीक जा अॻुवाणो, तव्हां सभिनि खे जीए सिंध वतन, जीए मुंहिंजो अज़ीम रहबर जनाब GM सैयद, जीए शागिर्द मुज़ाहिमत ऐं जीए अवां ई असांजी हक़ पर जदोजहद। दोस्तों, गुज़िरियल 3-4 ॾियारनि खां हिकु बाहोड़ जो सिलसिलो जेको शुरू आहे, उन ते बिलख़ुसूस सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैनुलाब्दीन शाह, साईं ज़ैन शाह, जेको हींअर आलमी सफ़ारतकारी जे दौरे ते आहे, तंज़ीमी तौर ते सेंट्रल कमेटी जे ग्रुप में इहा शइ या इहा जेको आहे तंज़ीमी हुकुम जारी कयो वियो आहे त जेके बि कैनाल मामला आहिनि ऐं हिकु प्री प्लान्ड जेको आहे ईअं सम्झो त चालबाज़ी जे ज़रिए उन्हनि खे ताराज कयो पियो वञे, उन्हनि जा रुख ड्राइवर्ट कया पिया था वञनि ऐं असीं ॾिसूं पिया था। ऐं ईअं न आहे जो उन ते असां रिएक्ट न कयो हुजे। ज़ाती तौर ते मूं उन ते हिकिड़े स्लोगन जे हवाले सां ज़रूरु तारीख़ी हवालनि सां मां जेको आहे उन ते लिखियो आहे, पर तंज़ीमी हुकुम अचण खां बाद में ऐं पंहिंजी मुकमल ज़िम्मेवारी सम्झां थो त पंहिंजे संपूरनि साथियुनि खे इहो अर्ज़ु कयां ऐं इहा इहो जेको असांजो तंज़ीमी फ़ैसिलो आहे, हंगामी फ़ैसिलो आहे, जेको बयान जी सूरत में आयो आहे या तहरीर जी सूरत में आयो आहे, त सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे मिड़नी ॻाल्हियुनि खे छॾे ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कैनाल मामलनि ते ध्यानु ॾियो। छाकाणि त इन में मां एडिशनल ॻाल्हि करे वञा त असीं हूंदासीं त हिक ॿिए ते तनक़ीदूं बाहोड़ूं तनक़ीद बराए इस्लाह ॿियो टियों सॼो वखर करे सघूं था, पर हींअर ज़रूरत आहे असांखे पंहिंजो समूरो ध्यानु, असांखे पंहिंजे समूरे ध्यान जो मर्कज़ जेको आहे उनखे बणाइणो आहे, जेकी असांजी हलंदड़ जदोजहद आहे। ऐं मुकमल ज़िमेवारी सां चवां थो त क़ौमी तहरीक जी लीडिंग जमायत जेका यूनाइटेड पार्टी सरवाणी करे पई थी, दोस्तों उन ते खोड़ सारा इख़्तिलाफ़ रखी चुका आहिनि, रखी बि सघनि था, ऐं दलीली बुनियादनि ते असांजो ख़ासि तौर ते जीअं तबियत जो आहियां त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे दलीली बुनियादनि ते उनजो जवाबु ॾींदुसि, या जेकी इस्लाही तनक़ीद हुई उनखे बिल्कुलु क़बूलु हो। सो तंहिंजे करे ख़ासि तौर ते संजीदा क़ौमी कारकुन ऐं उन सां गॾोगॾु सिंध यूनाइटेड पार्टी, सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन, सिंध यूनाइटेड लाइट फोरम, सिंध यूनाइटेड लेडीज़ विंग, उन सां गॾोगॾु सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम्स, नज़रियाती शोबो ऐं जेके बि असांजा नशराइती आइडियोलॉजिकली इदारा आहिनि या ज़ैली फ्रंट्स आहिनि, उन सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अमीं जेको आहे पंहिंजो समूरो ध्यानु मक्सिन पंहिंजो कादिर बख़्श साहिबु, डॉक्टर साहिबु, ॿिया इन्हनि मामलनि खां हटाए करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कैनालनि तरफ़ रखो। इहो ऐं रावी बणिजी सैद ज़ैनुलाब्दीन शाह जो जेको तंज़ीमी हुकुम आहे असांखे, उनजी जेको ॼाण मांखे ॾेई रहियो आहियां। उमेद त सिंध जा संजीदा क़ौमी कारकुन उन सां गॾोगॾु सिंध यूनाइटेड पार्टी सां लाॻापियल उन ज़ैली फ्रेंड्स ऐं उन जा जेके बि मोर्चा आहिनि, उहे नशरो अशात जा शोभा हुजनि या आइडियोलॉजिकल शोभा हुजनि, उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु आहे त
पंहिंजूं समूरियूं तवानायूं कैनाल मामलनि ते सर्फ कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जी सिंध वतन, जी मुंहिंजो अज़ीम रहबर जनाब GM सैयद, जी अवां ही असांजी अकबर जदोजहद, जी शागिर्द मज़ा अहमद, जी सिंध।